कॾहिं बि ईद जी केसट न छॾी आहे। अॻ में मूंखे कॾहिं कॾहिं बुखार थी वेंदो हो ईद ते, तॾहिं बि चवंदो हुउसि तव्हां ॻाइण जहिड़ो न आहियां, पर जे केसट न कंदुसि त मुंहिंजी ईद न थी, तंहिं करे बुखार सां बि केसट कयां थो। भाऊ अल्लाह जोड़िया, हाणे 2-3 ईदूं गुज़रियूं त मुंहिंजी केसट न थी, छो जा 2 साल अस्पताल में बिल रहिजी वियुसि। जॾहिं मोटी ख़ैर सां पंहिंजे घर आयुसि त मूं ॾे पंहिंजे महबूब लिखियो त तूं त चवंदो हुए केसट नथो कयां त मुंहिंजी ईद नथी थिए, ही तुंहिंजूं ईदूं कीअं गुज़रियूं? छा चवराए मोकिलियोमांसि त कीअं ईदूं गुज़ारियमि? खयो फोटू तुंहिंजा ॾिठमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे, खयो फोटू तुंहिंजा ॾिठमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे, तुंहिंजो ईद करण बि पढ़ुमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे, खयो फोटू तुंहिंजा ॾिठमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे। छा चयोमांसि, हिकु त आहे कोन, वॾे ॾींहुं ख़ुदा जी आहे न, ऐं पुछी पियो त ईद कीअं गुज़ारी अथई? वाह जो ईद कराई अथई, वाह जो ईद कराई अथई, दुनिया मूं त खिलाई अथई, इहे तोखे डोरा पाॾींदुमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे, तुंहिंजो ईद करण बि पढ़ुमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे, खयो फोटू तूं ॾिठमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे, खयो फोटू तूं ॾिठमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे। ईद नमाज में न पढ़ी आहे, कीअं अफ़सोसीने में ईद नमाज बि कान पढ़ूं, छो ईअं कई सोचुमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे, तुंहिंजो ईद करण बि पढ़ुमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे, खयो फोटू तूं ॾिठमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे, खयो फोटू तूं ॾिठमि वेठे वॾे ॾींहुं ख़ुदा जे रुनुम वेठे।